टंडू जाम की सियाना मोरी लग कुनर शाख के 15 फुट गारो गोठ मोहम्मद खान खास के लिए टी का मथे घर पानी हेठ अची विया। अपडेट कयूं पिया के टंडो जाम खां जिते सियाना मोरी लग कुनर शाख के 15 फुट गारो गोठ मोहम्मद खान खास के लिए टी का मथे घर पानी हेठ अची विया। रोड़ी कनाल में निकरंदड़ कुनर शाख के गारे सबब केतरनि एकड़न ते पोखियल कणक भाजियुनि जा फसल पानी हेठ अची विया। इतला ॾियण बावजूद आपाशी खाते में को बि अमलदार वक्त ते न पहुतो। ॻोठाणनि पंहिंजी मदद पाण तहत गारो बंद करण में रुधल पानी ॻोठ अंदर काइजी पवण सबब 3 खां मथे घरनि अंदर पानी बिठल। जॾहिं त ॻोठाणनि जे मुताबिक़ कुनर शाख के गैर कानूनी गुंदी वटा घारो लॻो आहे। HRJDO न्यूज़ ते वक्त ताईं बस एतिरो ई। वधीक ख़बरनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HRJDO न्यूज़।